जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो। जी नाज़रीन, कश्मीर हाँ सिपाह सिंध जे तरफ़ा पैदल रैली कढी वही जेके हींअर ॾखणे पहुता आहिनि। हींअर पैदल रैली शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार तरफ़ रवाना थी विया आहिनि। रैली में शरीक सिपाह जे नौजवान सिंधा जक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरों साईं मां शुक्रगुज़ार आहियां सिंध अजरक न्यूज़ जी, तव्हां दोस्तनि जी, तव्हां जेके असां दोस्तनि खे करे ॾिनो त जीअं साईं तव्हांखे ख़बर आहे 27 डिसंबर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ही 13वीं वरसी आहे। तव्हां सभिनि दोस्तनि खे ख़बर, लीडर शहीद अमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो आहे पर असां उन्हनि खे वाज़े पैगाम ॾियूं था, ही जेके सपाफ जा जेके असां दोस्त ही पैदल काफ़िलो कढूं था शहीद मोहतरमा खे सुर्ख सलाम पेश करण जे लाइ असां गड़ी ख़ुदाबख्श वञी रहिया आहियूं त असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था तव्हां ही सिर्फ़ु शहीद मोहतरमा जी क़तल ही सिर्फ़ु पाकिस्तान जी अवाम जी क़तल न आहे, ही शागिर्दनि जी क़तल आहे, ही ग़रीबनि जी क़तल आहे, ही नारियुनि जी क़तल आहे, ही बेरोज़गार जेके पाकिस्तान में रहंदड़ आहिनि उन्हनि जी क़तल आहे। ऐं असां उन्हनि खे हिकु मैसेज ॾियणु चाहियूं था, ही पीपल्स पार्टी जा वर्कर कॾहिं बि कंहिंजे अॻियां न झुकिया आहिनि, न कॾहिं कंहिंजे अॻियां विकिया आहिनि। पंहिंजी लीडरशिप जे लाइ हमेशह PSF खे साईं जेको आहे न बैकबोन पाकिस्तान पीपल्स पार्टी में सॾियो वेंदो आहे। असां उन विंग सां तालुक़ु रखूं था। इंशाअल्लाह ताला जिथे बि पीपल्स पार्टीअ मथां का ॾुखियो वक़्तु आयो या अनोखो वक़्तु आयो त हमेशह सपाफ जेका आहिनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं हाणे बि असां पंहिंजे बिलावल भुट्टो ज़ारी सां गॾु आहियूं। कंहिं बि मुश्किलात जॾहिं पीपल्स पार्टी ते आयो त इंशाअल्लाह ताला सभ खां पहिरें सपाफ जो दोस्त उते मौजूदु हूंदो आहे। जीअं त साईं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त 18 अक्टूबर जो जेको कारसाद आहे उन में तक़रीबन 200 खां वधीक असांजा सपाफ जा उनमें मेजॉरिटी जेके न शागिर्दनि जी हुई, उते उहे शहीद थी विया। जॾहिं बीबी साहिबा जलावतन हुई वापसि अचे बि 18 अक्टूबर ते उते आमरनि इहो सोचियो सिर्फ़ु बीबी जो वेलकम कयो वियो ऐं गोलियुनि सां बम ब्लास्टनि सां बीबी जो जेको आहे हिननि वेलकम कयो। असां उन्हनि खां वठी करे जेके बि आहियूं हमेशह इहे ॾुख तकलीफ़ूं पीपल्स पार्टी जे मथां ईंदा आहिनि। असां उन्हनि खे ॿुधायूं था जेके चवनि था अॼु पीपल्स पार्टी ख़तमु थी चुको आहे। भाउ न, पाकिस्तान जे मथां जॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप या पीपल्स पार्टी जा जेके कारकुन आहिनि या जेके सपाफ जा वर्कर आहिनि उहे क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि ऐं पाकिस्तान बचाइण जे लाइ उहे ई जंग विड़ंदा आहिनि। रहमान रहीम, सभ खां पहिरियां त सहाफ़ी दोस्तनि जी महिरबानियूं ऐं तव्हां असांखे कवरेज ॾियो पिया पूरे रस्ते में। असां कश्मीर खां निकिता आहियूं, 6 ॾींहं जी सफ़र जारी आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शहीद क़ाइद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सुर्ख सलामी पेश करण जे लाइ निकिता आहियूं। असां उन्हनि नाम निहाद क़ुवतनि खे पैगाम ॾियणु चाहियूं था त तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन खे क़तल करे तव्हां चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ख़तमु कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी न ख़तमु थींदी जेसिताईं दुनिया आहे, न ख़तमु थींदी, न थियण वारी आहे। असां हर वक़्तु पंहिंजे प्यारनि जा लाश खया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि जा लाश खया आहिनि, पर पोइ बि कॾहिं न झुकिया आहियूं, न विकिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला कॾहिं बि पोयां हटण वारा न आहिनि। असां नाम निहाद क़ुवतनि खे इहा पैगाम ॾींदासीं त तव्हांखे जेतिरी मर्ज़ी तव्हां असांखे शहीद कंदा वञो, पर पोइ बि असां न बीहण वारा आहियूं, न झुकण वारा आहियूं। ही काफ़िलो कश्मीर खां सरज़मीन शहीदनि लाड़काणा रहंदो आहे। पहिरियों स्टे असांजो बशकियापुर हुयो, ॿियों स्टे असांजो कंदकोट हुयो, टियों स्टे असांजो करमपुर में हुयो, चौथों स्टे असांजो शिकारपुर में हुयो, पंजो स्टे असांजो ड्रखड़नि में हुयो। अॼु असां ड्रखड़नि खां निकिरी 6 स्टे असांजो रते देरे, उन खां पोइ सरज़मीन शहीदनि जी ते पुॼी वेंदासीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के असां सुर्ख सलाम पेश था कयूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो एक शागिर्दनि जे लाइ आवाज़ उथारियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गरीब हारी नारी जे आवाज़ उथारियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आवाज़ एक हारी जे पेट जो आवाज़ हुयो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आवाज़ एक शागिर्द जे पेट जो आवाज़ हुयो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं दुबई खां जलावतनी खां अचे पई त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तव्हां असांजे करे आई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मीर मुर्तज़ा जो लाश उठाए बि पोइ बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तव्हां असांजे करे आवाज़ हिन आलम खे ऊचो कयो। ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन आमरनि सां उन डिक्टेटरनि सां जंग जोड़ी थी रही ऐं असां शागिर्दनि जे करे जंग जोड़ी रही। असां उनखे सुर्ख सलाम पेश था कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान जो गयूर अवाम, पाकिस्तान जो गैरतमंद अवाम, पाकिस्तान जो बाशऊर अवाम इहो सही नमूने सां ॼाणे थो त पाकिस्तान जे हुकूक लाइ कहिड़ी पार्टी आहे, पाकिस्तान जी जमहूरियत कहिड़ी पार्टी आहे। असीं त थोरा तायूं सभ खां पहिरियां अवां जे वेब TV जा जिन असांखे कवरेज ॾिनो आहे। असीं 6 ॾींहं असां कारवाने बेनज़ीर जे हवाले सां
ज़िले कश्मीर खां निकिता आहियूं सिपाह जे मरकज़ी क़यादत सां कठे त उन आलमियात क़ुव्वतनि खे असीं पैगाम ॾियण था चाहियूं त जिन्हनि चाहियो शहीद मोहतरमा बेनज़ीर खे असीं शहीद करे हुन जी मशीन खे रोकींदासीं। बहरहाल उन्हनि खे अॼु बि शहीद मोहतरमा बेनज़ीर जी जेका छॾियल मशीन पई नज़र अचे, जेका अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेके बि शागिर्द आहिनि उहे हिन वक़्तु बि उतां खां रवां दवा आहिनि, जेके पंहिंजे कैबिनेट सां कठे। ऐं असीं सिपाह हमेशह जेका आहे तुलबा उन्हनि यूनियन जे हवाले जी ॻाल्हि कई आहे ऐं हमेशह असां पंहिंजे शहीदनि जी जेका आहे मालिकी कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरां तव्हांजी महिरबानी साईं। उन खां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 13वीं वरसी ते असां निकिता आहियूं। उनखे सुर्ख सलाम पेश करण जे लाइ असीं हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी PSF जा दोस्त असीं हमेशह अॻिभरा रहिया आहियूं, छो जो असां हमेशह डिक्टेटरशिप ऐं नाम निहाद क़ुव्वतनि सां मुक़ाबिलो करे पंहिंजे शहीदनि खे सलामी पेश करण जे लाइ कश्मीर खां निकिता आहियूं। अॼु असांखे छाऊं ॾियारो आहे, जेको असीं ॾखणनि खां निकिरी करे राति जो असांजो स्टे आहे रते देरे। उन खां पोइ सुभाणे असां इंशाअल्लाह पंहिंजे शहीद बीबी खे सलामी पेश करे असीं दुनिया जे डिक्टेटरशिप खे ॿुधाइणु चाहियूं था पीपल्स पार्टी जा वर्कर बीहण वारा ऐं झुकण वारा न आहिनि। जो राति रखणी पुगा जीअं असां भरपूर न में पंहिंजे दिलि जे गहरान इस्तक़बाल कयोसीं, पोइ वारा पंहिंजे पैदल मार्च रते देरे लाइ रवाना आहिनि। हे हिकु न पर अलाए केतिरा माण्हू, कुझु शहीद बेनज़ीर आबाद ज़िले जा घणा दोस्त PSF जा यूथ जा सभु पैदल मार्च में निकिता हुते असांजो शहीद मोहतरमा बेनज़ीर मज़ार ते जंहिंखे सुर्ख सलाम पेश करण लाइ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।